खामोशिया करे एकत्र कोई कपे तसा एकत्र कोई कपे तसा ताजदार जी गूंज में असांजे रूह जे साथी जिस नतीजा है तालीदा कयो आखिरी तकरीर जे लाए साईं मोहम्मद नवाज रोजे बाप की गुजारिश करदा सपान स्टेज ते अचन आई उस्ताद ने ऐवान में पंहिंजो तारीफ़ी किताब पेश कनि ताजदार जी गूंज में साईं मोहम्मद रमज़ान जुर्ज साहब जोरदार तालियों आखिर में एकड़ो दबाओ मुखा कोई तुझो अची कीजर काकारू जरते मुजा की कबूती मुखे याद करी सगड़ी सारी कारो खो थी वेंदी है जैसी उनते फुलड़ियो मुझी लात सी शाल यो समझी पर लात वदी शय आए पर सच वदी शय आए जो सच बचाए बचे वो बच वदी शय आए इसे जे हितला संग काबिल इकराम मुझे मोहसन मुझे मोहतरम साईं इंसार हुसैन सरगरी साहब या स्टेज ते हितला संग दोस्त आयल मेहमान साईं अब्दुल गफूर सकी साहब जकाबाद अलीमा वादानी साईं अली वक्त वादानी जो सियासी उस्ताद साईं मोहम्मद सलीला मेहमान प्रेसिडेंट तेको गुलाची साईं शकील अहमद आली सर तेको मासली सदर पूरी टीम साईं मोहम्मद बख्श लगारी साईं अब्दुल वहीद जमाली प्रेसिडेंट पेटेल तेको तलाक सदर पूरी टीम वजीर सदीद साईं खालिद अहमद रोस्तमानी प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी साईं शकील अहमद रहमान साहब सदर पूरी टीम तंदे भागे के हवाले साईं सिकंदर गुड़गड़ी साईं दानी कुबेर रहमान जावाद चांदो साहब बहुत सारा साईं अल्ताफ रहमान है साईं अल्ताफ रोस्तमानी सारी साईं मोहम्मद मूसा रोस्तमानी सारी काफी सारा जेके दोस्त हैं स्टेज ते गुलाची ना आए हैं साईं इस्माइल समेत बहुत सारा दोस्त जेके वेठल हैं साईं याकूब है साईं काशिफ कादर कस्बा जे हवाले सां काशिफ कादर रहमान साहब बहुत सारा दोस्त है नाला मुझे आए थोड़ा ये मैं साईं अली दुमला मुझे इतना ही दे दो दोस्त बाप पांडवता जगवाने साईं इम्तियाज भान साहब जो मुझे भाई जो भी आए पानी के जाती सर है ये तो फिलहाल मेरे तो हमारे दावा जात मतलब साथियों मौजूद पेशे का वापस का जाती इंसान हो दोस्तों ये बेटा ये अपनी अखबार जबरदस्त साईं सुरक्षा इस समय से जेके दोस्त असां आया हैं उन दोस्तन जो हम जाए शुक्रगुजार हैं काफी वक्त सुबह मां वठी दोस्तन जिते पंहिंजो टाइम चिरायो हिते जी वेठा जिन बाक़ी मोहबत ॾिनियूं उन्हनि मोहबत जे बारे में सिधी ॻाल्हाईंदासीं तो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अल्लाह पाक ख़ुशि ऐं आबाद करे असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु तव्हांजे दिलनि मोहबत जो कंदी आहियां साईं फैज़ अबरो आहे साईं असंख्या बुखारी जंहिंमें असांजे पेट्रोल के ज़िले बदीन ॻाल्हाइण में वॾो किरदारु रहियो आहे मुंहिंजा दोस्त आहिनि साईं शकील रहमान सची में जो हाणे जनरल सेक्रेटरी जो पर जॾहिं पाण वीचारो इलेक्शन हारायो तंहिं उन उस्ताद जी वॾी ख़िदमत कई ऐं उनजो बि ॾाढो शुक्रगुज़ार आहियां काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके मुंहिंजा सीनियर रहंदा आहिनि दोस्त मुंहिंजा नाला कोन थो वठी सघां
साईं साले बंगाले जा साईं वारा लिखा मूंखे हिन में ॾाढो एहसास आया ताई हिननि सां मोहबत करियां थो ऐं इन्हनि सभिनी जो ताई थोराईंदो आहियां अलाह पाक खे आबाद करे शुरूआत था करियूं पंहिंजे दोस्तनि जी महिरबानियूं असल में साईं साल वेंदो आहे मुंहिंजी कोशिशि हुई त ही पहिरीं तकलीफ़ आहे जिते असांजे मोहसिन ऐं असांजा वॾा वेठा हुजनि ऐं सदाम जी तकलीफ़ जे लाइ मूंखे भरियो बहरहाल मूं मोकल वरिती आहे साईं खे वाधि कंदो साईं ही जेको स्टेज आहे ही को वॾो ज़ालिम आहे ज़िंदगी में आऊं कोशिशि करियां थो छा थो करियां ऐं जेके अहिड़ा मुंहिंजा बाक़ी जेके तजुर्बे जे बुनियाद ते मैसेज मूंखे आई न उहे आऊं तव्हां साईं ॿुधायां त मूं ज़िंदगी में ॿ अहिड़ी शयूं अहम ॾिठियूं उहे हिकिड़ी त माण्हू जी ज़िंदगी जो पछाड़ी ॿियो जेको स्टेज आहे इहो वॾो ज़ालिम आहे शुरू में हिन साॻी स्टेज ते आयासीं त हिते तव्हांजे ज़िमेवारियुनि जा वचन कयासीं ऐं दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश हुई त जदोजहद कबी हिन दोस्तनि जे लाइ ज़िंदगी वक़फ़ कबी ऐं वलवलो ऐं अॻिते अचण जे लाइ ऐं उन्हनि दोस्तनि जी महिनत जे लाइ उन्हनि दोस्तनि जे लाइ ग्रुप वठण जे लाइ उन्हनि जे हक़नि जे लाइ विढ़ण जे लाइ उहे असां हिते हक़ खया अॼु उहो साॻी स्टेज आहे जो ये सब दोस्त गति असांखे महसूस था कराइनि बाबा तव्हां जी हाणे कोता में जो टाइम अची वियो आहे ऐं हाणे तव्हां पंहिंजी कोता में अचो ऐं तव्हां हिते वियो अचो हिते स्टेज ते हीअ स्टेज तव्हां खां हाणे शइ पुछण थो करे त तव्हांजो जेको माज़ी कीअं रहियो बहरहाल असांजो जेको माज़ी रहियो उहो तव्हां सभिनी दोस्तनि जे अॻियां आहे साम्हूं आहे पर ॻाल्हि कई स्टेज जी त ही स्टेज वाकई माण्हू खे इलाही कुझु सबक ॾिए थो जंहिंमां असांखे उन सबक जा ऐं असां मां ई तव्हां जेके हेठि वेठा आहियो जेके दोस्त अञा उन्हनि खे काफ़ी सारो मौक़ो आहे तव्हांजी ख़िदमत उस्ताद जी ख़िदमत करण जो त उन्हनि खे हिन स्टेज मां सिखणु खपे हाणे केॾी को कोशिशि करियां त ही मूंखे स्टेज न मिलंदो अॼु मूं शिदत सां इहो महसूसु कयो त आऊं कुझु अहिड़ी शयूं पेश करियां जेके ज़िंदगी में मूंखे महसूसु पियूं कराइनि ॾाढी आहे इंसान आहे मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा जदोजहद जो नालो आहे बचपन में ॿार ॼमे थो हू पहिरीं ॼमण रियूं थो करे ऐं एहतजाज थो करे त मूंखे मुंहिंजी खुराक मुंहिंजो हक़ आहे जेको मूंखे राइट आहे उहो ॾियो ऐं हुनजी वालद जेका आहे या हुनजा वालदेन आहिनि उहा महसूस थी करे त ही पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद करे ही पंहिंजो आवाज़ थो उथारे ऐं उहा हुनखे उहो जेको हुनजो राइट आहे जेको हुनखे घुरे थी उहा हुनखे ॾे उन खां पोइ जो ॿियो मरल अचे थो उथी वेहण जो उन ते वॾो जदोजहद थो करे ऐं उन जदोजहद